वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ ऐं परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी अॼु थरकोल जो दौरो करे टिनि मनसूबनि जो इफ़्तिताह कंदा। कोल माइनर मनसूबनि ते लॻभॻि $3 बिलियन जी सीड़पकारी थी रही आहे। अवांखे ॿुधो त वॾे वज़ीर चयो आहे त शंघाई इलेक्ट्रिक जे 660 मेगावाट जे ॿिनि पावर प्रोजेक्ट्स जो इफ़्तिताह थी रहियो आहे। वॾे वज़ीर चयो त ॿिनि मनसूबनि सां मुल्क में 40 लख घरनि खे बिजली जी फराहमी थींदी। अवांखे अपडेट कयूं त वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ ऐं परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी अॼु थरकोल जो दौरो करे टिनि मनसूबनि जो इफ़्तिताह कंदा। इन हवाले सां वधीक तफ़सीलनि लाइ असां सां लाइन ते मौजूदु आहे केटी न्यूज़ जो चीफ रिपोर्टर वहीद राजपर। जी वहीद, तफ़सील ॾिजो। जी वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ ऐं वफ़ाक़ी पॾे वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी अॼु थरकोल जे टिनि मनसूबनि जो इफ़्तिताह कंदो। इन मनसूबनि में ॿ जेके आहिनि उहे खानगी पावर प्रोजेक्ट्स आहिनि ऐं ब्लॉक 1 में कोयल माइनिंग जो इफ़्तिताह बि शामिल आहे। इन हवाले सां वॾे वज़ीर जो चवणु आहे त शंघाई थर्क ब्लॉक 1 जी जेको सालाना 6.7 मिलियन मेट्रिक टन कोयले सां 1320 मेगावाट बिजली जो मनसूबो मुकमल थी चुको आहे। वॾे वज़ीर इहो बि चयो त शंघाई थरकोल ब्लॉक 1 जनवरी 2023 में मुकमल थी चुको आहे। शंघाई थरकोल 1 जेको आहे उहो थल फी यूनिट जेको आहे उनजे हवाले सां ₹4 जेको सस्ती बिजली नेशनल ग्रिड में फराहम थींदी। ₹4 फी किलोवाट जी क़ीमत में बिजली जी पैदावार सां $1200 मिलियन जी जेकी सरमायो आहे उहो न ई पिणु बचत थींदी। शंघाई इलेक्ट्रिक खे 660 मेगावाट जे जेके 2 पावर प्रोजेक्ट्स अॼु इफ़्तिताह थी रहियो आहे। हिन में 2 जेके बिजली घर ऐं 1 माइन जो मनसूबो आहे मुल्क में। इन हवाले सां वॾे वज़ीर जो चवणु आहे 40 लख घरनि खे थर जे जेके 2 बिजली घर आहिनि जिन जो इफ़्तिताह थी रहियो आहे उन सां जेको बचत थींदी। जी वॾी महिरबानी अपडेट करण लाइ वहीद राजपर।